अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ना वजअलना मिन उम्मत हबीबिहिल मुस्तफ़ा वस्सलातु वस्सलामु अला हादियस सिरातिल हिकमति वल हुदा। सुभानअल्लाह। अशरफना अकरमना मुहम्मदिन खैरिल वरा वअला आलिहि तुक़ा वन्नुक़ा वअस्हाबिही उलुल करमि वल इज़्ज़ति वस्सिद्क़ि वस्सफ़ा कसीरन कसीरन इला यौमिल लिक़ा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला तहसबन्न अल्लज़ीना क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाहि अम्वाता बल अह्याउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। कामिल करबला में कामिल करबला में आया उत अमीर कामिल करबला में आया उत अमीर वे ही वैर निसाम हो
सोहना सिधा हया जनती पर इहा हुई तकदीर इमामन अगही। मुअज़्ज़ज़ हाज़रीन व नाज़रीन, स्टेज पे बैठल उलमा, फ़ाज़े किराम, अदा सीने में छल थियण, बीही करे कुछ ॻाल्हियूं ॿुधण, इन ॻाल्हि जो पक्को सबूत आहे कि जो केतिरो दर्द ऐं इश्क अता फरमायो। ऐं यकीन तारीख़ गवाह हुआ, इल्म वारा भी खुटी विया, इबादतुनि वारा भी खुटी विया, पर इश्क वारा खटी विया। अंदर में जेको जज़्बो इश्क ऐं मुहब्बत हूंदी आहे, मुंहिंजे करीम रब खे उहा ॾाढी वणंदी आहे। मुझे महबूब मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे उहा ॾाढी वणंदी आहे। छा तव्हां इहो समझी सघो था त जंहिंजा दीवाना, जंहिंजा परवाना हेॾी गर्मीअ में वेठा आहियो, छा उन महबूब खां तव्हां असांजी ॿुधाई आहे? दोस्तो याद रखो, हिक हिक लम्हे जी तव्हां असांजी तकलीफ़ मुंहिंजे महबूबनि जे आॾो मुंहिंजे रब जो क़ुरान करीम ॿुधाए रहियो आहे त मुंहिंजा महबूब अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम। मुंहिंजो रब ज़ुल जलाल पंहिंजे पाक क़ुरान करीम में इरशाद फरमायो आहे त मुंहिंजो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईमान वारनि जे लाइ हरीस हूंदो आहे, रऊफ़ भी आहे, रहीम भी आहे। उन्हनि खे थोड़ी तकलीफ़ ईंदी आहे, मुंहिंजो रब थो चवे त मुंहिंजे मुस्तफ़ा ते ॾाढी ॻरी गुज़रंदी आहे। जॾहिं ईमान वारे खे थोड़ी तकलीफ़ अचे त मुंहिंजे मुस्तफ़ा ते ॻरी गुज़रे। जॾहिं अहिड़ा ईमान वारा जेके महबूब मुस्तफ़ा करीम जे बचड़नि जे इश्क ऐं मोहब्बत में वेठा हुजनि, उन्हनि जी तकलीफ़ मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खां ॿुधी हूंदी। मुंहिंजा दोस्त यादि रख मुसलमान, जेकॾहिं तव्हां ऐं असांजे हिन जिस्म वारी दिलि अगरि इहा तव्हां ऐं असांजे अकुल ऐं सम्झ में मौजूद आहे त पोइ मुंहिंजा दोस्त मको बि तो वटि मौजूद आहे त मदीनो बि तो वटि मौजूद आहे। पर जेकॾहिं तुंहिंजी दिलि तो वटि नाहे त पोइ तूं पाण ई पाण वटि कोन आहीं त तूं ॿिए खे पाण सां छा खणी ईंदे? मुंहिंजा दोस्त, बुनियाद आहे इहा दिलि जंहिंजे मथां अल्लाह जे कामिलनि निगाह ख़ास रखी, जंहिंजे मुतालिक़ मुंहिंजे रब ज़ुल जलाल पंहिंजे पाक क़ुरान करीम में खोले खोले बयान फरमायो। ऐं दुनिया ते नाज़ करण वारा, ऐं औलाद ते नाज़ करण वारा, यादि रखी छॾ, जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो न तुंहिंजो औलाद तुंहिंजे कम ईंदो, न तुंहिंजी इहा दौलत तुंहिंजे कम ईंदी। करीम रब फरमाए यौम ला यंफउ मालु वला बनून, इहे ॿई शयूं तुंहिंजे कम जूं न आहिनि सिवाय इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। जेकॾहिं तुंहिंजो क़ल्ब सलामत आहे त पोइ सभु कुझु तुंहिंजे कम जो। त मुंहिंजा दोस्त, सॼो सौदो आहे दिलि जो, ऐं दिलि जी ख़बर हिकिड़ी पाण खे हूंदी आहे, ॿी उन करीम रब खे हूंदी आहे। ॿियो दिलि जो राज़ ॻाल्हाए, ॿियो दिलि जो राज़ न ॼाणंदो आहे। दिलि जो राज़ हिकिड़ो दिलि वारो ॼाणंदो आहे, ॿियो जंहिंजे दिलि में हूंदो आहे। मुंहिंजा दोस्त, पोइ तव्हां असांजे दिलि में जेकी कुझु आहे, छा मुंहिंजे ख़ुदा खां ॿुधियो आहे? ॿुधायो, मुंहिंजे ख़ुदा खां ॿुधियो आहे? सच इहो अथव मुंहिंजा दोस्तो, तव्हांजी मोहबत
तव्हांजो जज़्बो, तव्हांजो इश्क ॾिसी करे मूं गुनाहगार खे बि कवी उम्मीद थी वई आहे त मुंहिंजो अल्लाह जेतिरी तव्हांजे मथां महिरबानी कंदो उन जे सदके में मां गुनाहगार जो बेड़ो बि यकीनन पार थी वेंदो। तव्हां ॾिसंदा त मुंहिंजा महबूब मुर्शिद करीम सालियाने उर्स मुबारक ते हिकु दफ़े पाण फरमायो, ऐं फ़क़ीरो असांजी दिलि चवे थी जेकॾहिं असांजो वस हुजे ऐं तव्हांजे बचड़नि जो ख़्याल न हुजे त असांजी दिलि चवे थी जिथे तव्हां वेठा आहियो उनजे ॿाहिरां वॾा कोट ॾियारे छॾियो त तव्हां इते हुजो, छो त तव्हांजे हुजण सां जेको ख़ुदा जे रहमत जो नुज़ूल आहे उनजो मिसाल ॾेई नथो सघे। मुंहिंजा दोस्त मुंहिंजे मदीने जे शहंशाह फरमायो आहे, जंहिं बि जॻह ते 40 ईमान वारा गॾु थींदा आहिनि उन्हनि 40 में हिकिड़ो ज़रूर साहिब दिल हूंदो आहे। हिते त सवे साहिब दिल वेठो पोइ यकीनन मुंहिंजा दोस्त अॼु तव्हां सां जेके आया आहियूं मुंहिंजी दिलि चवे थी त मुंहिंजे ख़ुदा कर में ख़ासि फरमायो आहे तव्हां असांजे मथां। इंशा अल्लाह ताला दिलि संभाले वेहूं, दिल पंहिंजे महबूब जे दरबार में हाज़िर करे वेहूं, छो त सौदो दिलनि जो हूंदो आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्त इंशा अल्लाह ताला जेकी आया आहियो कोई बि ख़ाली हितां वापसि न वेंदो इंशा अल्लाह। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो मुंहिंजा दोस्त, हिकिड़ी ॻाल्हि गौर सां ॿुधिजो, जॾहिं बि बादशाह जे दरबार में वञे त सवाल उहो कजे जेको बादशाह जे मुंहं ते सूहे, जेको बादशाह जे मुंहं ते सूहे। ईअं न त वेठो बादशाह जे दरबार में हुजे ऐं चवे से हिकिड़ी मानड़ी त मूंखे ॾियो, ईअं न कजो, ईअं न कजो। बादशाह जे दरबार में वेही करे सवाल अहिड़ो कबो आहे जेको बादशाह जे इज़त जे लाइक़ु हुजे। हिन इश्क वारी महफ़िल में वेठा हो त दिलि में सवाल बि उहे रखिजो जेके हिन महफ़िल जे लाइक़ु हुजनि, छो त इंशा अल्लाह ताला मुंहिंजो करीम रब आहे। अॼु मुंहिंजो करीम रब पंहिंजे फ़रिश्तनि जे झुरमट में रब जो क़ुरान में वाइदो आहे, फ़ज़कुरुनी अज़कुरकुम, तव्हां मूंखे यादि कयो मां तव्हांखे यादि कयां। तव्हां सां कंहिंजे यादि लाइ वेठा आहियो, तव्हां सां उनजे यादि लाइ वेठा आहियो। उहो करीम रब अॼु पंहिंजे फ़रिश्तनि जे नूरी जमायत में अॼु तव्हां सां गुनाहगारनि ते नाज़ करे पंहिंजे फ़रिश्तनि खे चवंदो, ओ फ़रिश्तो होॾे निहारियो त सही, ॻोठ फैज़ मोहम्मद सोढर जे अंदरि गर्मीअ जी इंतिहा ॾिसो, मच्छरनि जी इंतिहा ॾिसो, जॻह सोढ़ी आहे, कीअं दीवाना आशिक बीठा आहिनि, कंहिंजे लाइ बीठा आहिनि, पंहिंजे महबूब मदीने वारे घोट जे बचड़नि जी मुहबत में बीठा आहिनि, ज़िक्र हुसैन ॿुधण जे लाइ बीठा आहिनि, इश्क हुसैन में बीठा आहिनि। ओ मुंहिंजा दोस्तो, जंहिं महबूब जे बचड़नि जे तव्हां ख़बर आहे इश्क मोहबत में बीठा हो, मां इहा हदीस सभ खां पहिरीं कोड करे पोइ अॻिते हलां त मुंहिंजा दोस्तो ही मिसाल इन करे पियो ॾियां जो मिसाल ॾेई सम्झाइण मुंहिंजे ख़ुदा जो बि हुकुम आहे त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी बि सुन्नत आहे। अल्लाह ताला मंडे मच्छर जो मिसाल ॾेई पंहिंजे मख़लूक खे सम्झाईंदो आहे। मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो, मसल अहल बैती कमसल सफीनत नूह, मन रकिबहा नजा व मन तखल्लफ अन्हा गरक। मुझे मदीने जे साईं फरमायो त मां मुस्तफ़ा जा बचड़ा, उन्हनि जी मोहब्बत, उन्हनि जी निस्बत, आले रसूल सां प्यार, अल्लाह जे हबीब फरमायो त नूह अलैहिस्सलाम जे कश्ती जे मिसल। इस ताईं त ॿुधो, थोरो गौर कयो दोस्तो, अल्लाह जे महबूब जी हिकमत, उन जे कलाम जो अंदाज़, नूह अलैहिस्सलाम जे ॿेड़ीअ जे मिसल, मुंहिंजे आका अलैहिस्सलाम जे बचड़नि जी मुहबत। तव्हांखे अंदाज़ो आहे त ॿेड़ीअ में केरु केरु चढ़ियो, चओ त जंहिंखे ख़ुदा घुरियो, जंहिंखे ख़ुदा, नूह अलैहिस्सलाम जो पंहिंजो पुट बि कोन चढ़ियो, उहो बि ख़ुदा न घुरियो, ख़ुदा न घुरियो न चढ़ियो, लेकिन चढ़िया केरु, इंसान त चढ़िया, गुनाहगार त चढ़िया, खतादार त चढ़िया, पर जानवर बि उन ॿेड़ीअ में चढ़िया। गौर कयो हदीस मुबारक ने मुझे मुस्तफ़ा करीम
जो जेको मिसाल पाणा का फरमाए जेका तशबीह फरमाई अथनि पखी बि उन में चढ़िया हा जानवर भी उन में चढ़िया हा मुंहिंजा दोस्त दरिंदा परिंदा जेके जेके नस्ल उन ॿेड़ीअ में चढ़िया मुंहिंजे अल्लाह सभिनी खे पार पुॼायो मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा मिसाल ॾेई रहियो आहे ऐं इंसान तूं ईअं न सम्झजां त मां मुस्तफ़ा जे बचड़नि जा आशिक रुॻी इंसान आहिनि हमदड़ बचूं बि मां मुस्तफ़ा जे बचड़नि जो आशिक आहिनि हर जॻह ते मुंहिंजे आका जे बचड़नि जो इश्क मौजूद आहे हज़रत इमाम अली रज़ा केर इमाम अली रज़ा सोने के बादशाह कासिद मोकिलियो सोहणा इंतहाई परेशानी जो आलम हिकिड़ी औरत गिरफ़्तार थी आई आहे उन जे लाइ सज़ा जो इंतज़ाम सख़्त कयो वियो आहे लेकिन उहा औरत ॿुधाए रही आहे त मां सैयद ज़ादी हां छा ॿुधाए रही आहे मां सैयद ज़ादी हां ओ मुंहिंजा सुहिणा उहो बादशाह कासिद मोकिलींदो आहे मुंहिंजा सुहिणा मां त आले रसूल जो ग़ुलाम आहियां समझ नथी अचे त हिन औरत खे कीअं सम्झजे त हीअ सैयद ज़ादी आहे या न अमल जेको हिन कयो आहे उहो सैयद ज़ादीअ खे सूहे कोन थो ओ मुंहिंजा सुहिणा अहिड़ी का कसवटी ॿुधायो जंहिं कसवटीअ सां मालूम थी सघे त हीअ सैयद ज़ादी आहे या न गौर सां ॿुधिजो इन कसवटीअ जी इब्तिदा मुंहिंजे ख़ुदा कई आहे मौज़ू कोन्हे टाइम बि कोन्हे इब्तिदा मुंहिंजे ख़ुदा कई आहे मुंहिंजो ख़ुदा सभु कुझु ॼाणे थो या न मुंहिंजे ख़ुदा खां का बुझाई आहे मुंहिंजो अल्लाह मोमिननि खे बि सुञाणे मुंहिंजो अल्लाह मुनाफ़िक़नि खे बि सुञाणे मुंहिंजो अल्लाह पाकनि खे बि सुञाणे पलीदनि खे बि सुञाणे उन जे बावजूद मुंहिंजे अल्लाह काइनात खे ॿुधाइण लाइ हज़रत आदम अलैहिस्सलाम भेरी हिकु कसवटी तयारु कई हुई सभु कुझु ख़बर जे बावजूद लेकिन काइनात खे मुंहिंजे रब ॿुधायो त मां ख़ुदा आज़माईंदो हीअं हा ऐं ज़ाहिर हीअं करे छॾींदो हा इन करे मां ओॾहूं नथो वञा मुंहिंजे मदीने जे मीर भी ईअं कयो आहे अॼु इमाम अली रज़ा साईं खे जॾहिं बादशाह जो कासिद पहुतो आहे सुहिणो इमाम अली रज़ा पाण हली वेंदो आहे ओ बादशाह जेका सैयद ज़ादी सॾाए रही आहे उनजो जुर्म ॿुधा जुर्म नाक़ाबिले बर्दाश्त आहे इमाम अली रज़ा फरमायो ऐलान कयो सैयद ज़ादी आहे यकीनन पापर्दहा पर्देदार इनखे कंहिं सुहिणे इज़त भरे कमरे में विहारे हिकु शींहं जो मुंहुं खोलियो उहा सैयद ज़ादी सॾाइण वारी पर्दे जे अंदरि वेठी आहे मुंहिंजो सुहिणो इमाम अली रज़ा मुखातिब थी रहियो आहे मुंहिंजा दोस्त वॾी आवाज़ में फरमाए रहिया आहिनि ओ बादशाह इन सैयद ज़ादी खे कंहिं कमरे में विहारे करे हिकिड़े शींहं बुखायल जो मुंहुं खोलियो उन कमरे ॾे मुंहुं करे छॾियो पाण ई ख़बर पइजी वेंदी जेकॾहिं शींहं वञी उन सैयद ज़ादीअ जे कदमनि में किरी पियो पक सम्झो त आले रसूल जे निस्बत वारी आहे औरत पर्दे जे अंदरों ॿुधी रही आहे औरत पर्दे जे अंदरों ॿुधी रही आहे उनजो ॾिठो उनखे त ख़बर ही मां सैयद ज़ादी न आहियां हाणे मुंहिंजा दोस्त उनजो नमल काह करे थी चवे ओ बादशाह जेका बणई सां सज़ा ॾे मां सैयद ज़ादी न आहियां पंहिंजे पाण खे लिकाइण लाइ सैयदनि जे दामन में छुपी आई हां जेॾीमहिल ऐलान थियो हर जगह ते जिते मोमिन हूंदा आहिनि उते मुनाफ़िक भी ज़रूर हूंदा उसूल जॾहिं मस्जिद नबवी जे अंदरि मोमिननि सां गॾु मुनाफ़िक हुजनि था अॼु त अलाए छा ज़मानो हूंदो मुंहिंजा दोस्तो पर मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा मुनाफ़िकनि जी परख परे खां ॿुधाए छॾी इमाम अली रज़ा जॾहिं उन औरत आवाज़ कयो पाण फरमायो त तव्हां कसवटी ॾिसी छॾी सैयद ज़ादी न आहे हाणे बादशाह तुंहिंजी मर्ज़ी आहे त मुंहिंजा दोस्त हिकिड़े मुनाफ़िक ॿिए पंहिंजे दोस्त खे ठूठियूं हणणु शुरू कयूं इशारा ॾियण शुरू कया
वाह मुझे महबूब मुस्तफा जा बचड़ा इमाम अली रज़ा सुणे पाण कंदड़ो हेठ करे फरमायो ओ ठूठियूं हेण वारा जेको तव्हां जे मन में आ ओ अली रज़ा जे कन में आ जेको तव्हां जे मन में आ ओ अली रज़ा जे कन में आ उथी बीहो ॾाढा चओ छा था चवण चाहियो उथी बीठा ओ सुहिणा पाण फरमायो तारीफ़ करण जी ज़रूरत नाहे तव्हांखे जेको ॻाल्हि चवणी आहे उहा चओ उथी बीठा सुहिणा ॻाल्हि कयो सुहिणा हूअ त सैयद ज़ादी नाहे पर कीअं ख़बर पवे त तव्हां सैयद ज़ादा आहियो या नाहियो वाह सुहिणा इमाम अली रज़ा छा फरमायो पाण फरमायो हिकु न ॿ न टे न चार न पंज बुखारा शींहं घुरायो पंज बुखारा शींहं घुरायो मां अली रज़ा खे मैदान ते छॾियो पोइ पंजनि शींहनि जा पिंजरा खोले बुखारनि शींहनि खे छॾियो त तव्हांखे ख़बर पवे बल्कि काइनात खे ख़बर पवे त आले रसूल जो अदब ख़ुदा जेके नसीब कंदो आहे भले उहो जानवर हूंदो आहे तॾहिं बि महबूब जे बचड़नि जे कदमनि ते किरी पवंदो आहे